अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक्त असी ब्रैक ब्रेन पब्लिक स्कूल मीरपुर माथेलो में मौजूद आहियूं, जिते साइंसी मॉडल तैयार कयल आहिनि ऐं ही जेको पहिरियों मॉडल आहे मीरपुर माथेलो सिटी उन हिसाब सां ही मॉडल तैयार थियल आहे। इन्हनि नंढड़नि जा व्यूज़ बि वठंदासीं, इन्हनि खां पुछंदासीं त ही छा जा मॉडल आहिनि। पर अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त मीरपुर माथेलो जेको आहे उन में हिकिड़ी फैक्ट्री आहे FFC, जर में पाणी छोड़ कयो वेंदो आहे। उन सां सबबु मीरपुर माथेलो जो जेको पाणी आहे उहो ज़हरीलो बणिजी वियो आहे। अचो त हिननि नंढड़नि ॿारनि खां मालूम कयूं त हीअ छा आहे। अदा ही पहिरें सभ खां पहिरियां त हिन FFC जो जेको अवां मॉडल तैयार कयो आहे उन जा जेके सबब आहिनि पाणी छोड़ जा उहे असांखे ब्रीफ कंदा। मतलब पानी छॾींदा जी जी उनसां नुक़सान पहुंचंदा। जॾहिं वो पानी जार में छॾींदा त असांजो जार ख़राब थी वेंदो। केमिकल वेस्टेज जो पानी असांजे जार खे ख़राब करे असांजे जार जो पानी कोरो थी वेंदो। असां जॾहिं उहो साफ़ो पाणी पीऊं था त असां बीमार थींदा। असांखे हेपेटाइटिस थिए थी, कैंसर थिए थो, हार्ट अटैक जा केसिस आम थी वेंदा। अच्छा, उन खां पोइ ही छा तैयार कयो अथव, थोरो हिन बारे में बि असांखे ब्रीफ कंदा। ही असां मीरपुर माथेलो सिटी जो मॉडल ठाहियो। अच्छा जी हाँ, किथां खां शुरू थिए थो? जी FFC का। अच्छा, और रेलवे लाइन हले थी, नाइट ट्रेन स्कूल, दाद निगारी रोड, जवाहर रोड और गवर्नमेंट हॉस्पिटल, अल निसार पेट्रोल पंप, प्राइवेट मेडिकल स्टोर, मास्क, FFC टाउनशिप, मॉडल पुलिस स्टेशन। अच्छा, हिननि मॉडल पुलिस स्टेशन ऐं हितां जी जेका रेलवे फाटक आहे ऐं अस्पताल ताईं हिन जो जेको अव्हां ठाहियो आहे मॉडल्स, उन जा छा नताइज आहिनि असांजे शहर में, केतिरो ई अफेक्ट। असांजो जेको गवर्नमेंट हॉस्पिटल असांजे पाकिस्तान में 1973 वारे आइन आर्टिकल नंबर 38 जे 3 से लिखियो वियो आहे त हर ज़िले ऐं हर तालुके में हिकु सरकारी हॉस्पिटल ॾिनो वञे ऐं असांजी हुकूमत उहो कयो बि आहे। असांजे तालुके मीरपुर माथेले में सरकारी हॉस्पिटल ॾिनो आयो आहे जेको पाक 3 मंज़िल ते तामीर थियल आहे। सहूलतूं आहिनि ऐं असांजे जेको अच्छा, उहे सहूलतूं केतिरियूं आवाम खे मिलियल आहिनि? सहूलतूं आहिनि कोन, पर इफेक्ट खोड़े में जेको असांजो एमरजेंसी हाल आहे उन मरीज़ खे खणी वेंदा आहिनि, एमरजेंसी में खणी वेंदा आहिनि। उते डॉक्टर सही इलाज न कंदा ऐं उन्हनि खे चई छॾींदा, उन्हनि खे रिफर करे छॾींदा आहिनि। हिकु हेवी मशीन तो असांखे एम्बुलेंस ॻोल्हणी आहे, एम्बुलेंस ॻोल्हींदे असां खणी वेंदा ॿिए शहर रेडियार सखर कराची ताईं। उनखां पहले पुॼंदे रस्ते में असांजो दम तोड़े वेंदो। अच्छा, उन खां पोइ ही जेका रेलवे स्टेशन आहे ऐं रेलवे फाटक आहे उन जा कहिड़ा हिन महिल असांखे फ़ाइदा आहिनि? जी मुंहिंजो नालो मां 8 क्लास जो शागिर्द आहियां। इहा आहे असांजी रेलवे स्टेशन मीरपुर माथेलो। जॾहिं त हिन मॉडल में तव्हां ॾिसी सघो था त फाटक बंदि आहे। जॾहिं बि असां घर खां शहर वञूं था त सदाईं फाटक बंदि ई हूंदी आहे। कहिड़े 5 मिंट ताईं खुलियल हूंदी आहे, न त सदाईं बंदि हूंदी आहे। हिकु दफ़े मां वञा पियो शहर, विच में मां ॾिठो त रक्शे ते हिकु हमरा खे हार्ट अटैक आयो ऐं उहो अस्पताल वञे पियो। विच में उहा फाटक बंदि हुई, अधु कलाक थी वियो। मूंखे ॾाढो अफ़सोस थियो त उन माण्हू जो उते ई दम निकिरी वियो। अच्छा, हुन खां पोइ असांखे इहा अपील आहे त असांखे पुल ठाही ॾियो। ऐं हुन खां पोइ जेको असांजो सिटी थाणो आहे जेको हिन वक़्तु मॉडल बणियल आहे उन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं कहिड़ा नुक़सान आहिनि असांखे? मॉडल पुलिस स्टेशन जा फ़ाइदा इहे आहिनि त असांजो जेको बि चोरियूं केतिरियूं थियनि थियूं त उन्हनि जा असांखे माना महीने खां पहले त थींदो ई न आहे। सही आहे। ऐं उहो माना जेके बि चोरियूं ठातका उहे माना आम थी विया आहिनि। असां घर खां शहर आहियूं, शहर खां घर बिना ख़ौफ़ नथा वञी सघूं। सही आहे।